बनु नज्जार जे हिकु बाग़ में दीवानो उठ घिड़ी आयो। जेको बि शख़्स उन बाग़ में वञे त उठ उनखे चक हणण जे लाइ टुकंदो अचे। माण्हू ॾाढो परेशान थी विया ऐं काफ़ी देरि थी वई त माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में हाज़िर थिया ऐं सॼो किस्सो अर्ज़ु कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हलो मां हलां थो। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बाग़ में तशरीफ़ खणी आया त उन उठ खे फरमायो, हेॾे अच। त उन उठ जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम ॿुधो त डुकंदो आयो। उठ पंहिंजो मथो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि में रखियो। हुज़ूर फरमायो, हिन जी नथ खणी अचो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे नथ विधी ऐं उनखे मालिक जे हवाले करे छॾियो ऐं उठ आराम सां हले वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा कराम रज़ियल्लाहु तआला अन्हुम सां फरमायो, काफ़िरनि खां सवाइ मूंखे ज़मीन ऐं आसमान वारा सभु ॼाणनि था त मां अल्लाह जो रसूल आहियां।